अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मेश्वर बाब हाला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब भउ ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाई उमेद, जुञ सिराब। पार्ट नंबर 81। ख़ुदा अलाह हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन खे वही कयो त वसी मुक़ररु करे हर पैगंबर जंहिंजो जेको मबूस थींदो उनजो बेशुबा वसी उनखे अहल मां मुक़ररु थींदो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन खे 2 टे फ़र्ज़ंद हुआ, ईअं हुयो। उन्हनि मां हिकिड़ो फ़र्ज़ंद हो, उनजे माउ खे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन घणो पसंदि कंदो हो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन उन घरवारीअ वटि वियो ऐं चयो, ख़ुदा वही कई आहे त पंहिंजे अहल मां वसी मुक़ररु करियां, ईअं हुयो। उन औरत चयो, मुंहिंजे पुट खे वसी मुक़ररु करियो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन फ़रमायो, आउं बि इहो ई थो चाहियां। ऐं ख़ुदा जे इल्म में हुयो त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन मुक़ररु थिए, ईअं हुयो। ख़ुदा हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे वही कयो त वसी मुक़ररु करण में जल्दी न कर, जेसीं ताईं ख़ुदा जो हुकुम तव्हां ताईं पहुचे, ईअं हुयो। 2 चईं ॾींहंनि खां पोइ 2 शख़्स रिढ ऐं बाग़ अंगूर जे मुतलिक़ फ़ैसिलो कराइण लाइ आया। ख़ुदा हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन ते वही कयो त पंहिंजे फ़र्ज़ंदनि खे गॾु करियो। उन्हनि मां जेको बि इंसाफ़ कंदो, फ़ैसिलो कंदो, उनखे तव्हांजो वही करार ख़ुदा कंदो। जॾहिं उन्हनि 2 शख़्सनि संदनि मामिलो बयानु कयो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बि पुछियो, ऐं बाग़ जा मालिक, रिढ कहिड़े वक़्तु बाग़ में दाख़िल थी हुई? उन चयो, राति जे वक़्त में। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन रिढ जे मालिक खे चयो, तोखे हुकुम ॾियां थो त रिढ जो ॿचो ऐं उन हिन साल जा साहिब बाग़ खे ॾे, ईअं। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन फ़रमायो, ही हुकुम तो छो ॾिनो? सॼी रिढ ई बाग़ जे मालिक खे ॾियां, जीअं बनी इसराइल जा उलमा बनी इसराइल जा हुकुम ॾियंदा। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन फ़रमायो, वणु जड़ खां उखड़ियो कोन्हे, ॿिए साल उन में वरी फल मेवो निकिरी सघे थो, ऐं हिन साल जो फल मेवो ज़ाया थियो आहे। लिहाज़ा उन रिढ जो बि हिन साल जो ॿचो ऐं हिन खे उन मिलणु घुरिजे, ईअं हुयो।